हेलो अस्सलाम वालेकुम बाबा, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? टेटो आयो? सफ़ा मन मस्ती में आयो? उथो वियो पाण था कन टेक ते आयो? अॼु मां ॾाढो इम्पॉर्टेंट तव्हांजे लाइ इहो जेको आहे सो मैसेज खणी आई आहियां, टॉपिक खणी आई आहियां। छा आहे त असांजा जेके माउ पीउ शींदा आहिनि या असांजा जेके वॾा शींदा आहिनि उहे असांखे सम्झंदा ई न आहिनि। चवंदा त अबा मुहबत न कबी आहे, इन में छा रखियो आहे ऐं जेको आहे हिन कम में छा रखियो आहे। अड़े ख़ुदा तोखे उमिरि ॾे, अल्लाह हयाती ॾेई, अल्लाह ॼमार ॾेई, इहा त तुंहिंजी सोच हाणे ठही आहे न। जॾहिं तूं एॾो ज़िंदगी खे गुज़ारे आयो आहे, तुंहिंजो तजुर्बो छो आहे। हिकिड़ो 17-18 सालनि जो छोकिरो जंहिंजा हार्मोन जेके आहिनि उहे एक्टिव आहिनि, अने ॿियो जेको आहे सो उन में जज़्बो आहे, जुनून आहे, मुहबत जो जज़्बो आहे, उन खे जो तूं ईअं ॿुधाए त उनखे सम्झ में ईंदो? पोइ हो छा कंदो वीचारो, मजबूरी में तोसां ॿीहर शेयर न कंदो। त बाबा बाबो तमा वारो जेको आहे सो मूंखे कुटको ॾींदो, जा अम्मा तमा वारी मूंखे लखो लानत न हुजे, इहे ॼाई राति में थी, इहे वल में थी, इहे छा हाणे मां चवां उन में थी, सही आहे। त पोइ माना ईअं कंदव त पोइ हो छा कंदा, ॿिया माण्हू ॾिसंदा जंहिंसां हो पंहिंजी दिलि जी ॻाल्हि करे सघनि। पोइ ॿिया माण्हू उन्हनि जा दोस्त थी था पवनि, के माण्हू उन्हनि जो फ़ाइदो था वठनि, के छा था थी पवनि। इन में हिकिड़ो जुमिलो चवंदसि मां, आइकॉनिक जुमिलो आहे, पंहिंजे ॿारनि खे पंहिंजो दोस्त बणायो। जेकॾहिं तव्हां पंहिंजे ॿारनि खे पंहिंजो दोस्त नथा बणायो त हो ॿिए कंहिंखे पंहिंजो दोस्त बणाईंदो, उन सां ॻाल्हियूं जेको आहे सो वंड विराईंदो, तव्हां सां ॻाल्हियूं शेयर न कंदो। इहा मुंहिंजी ॻाल्हि लिखी छॾिजांव। मां मरी वञा त मुंहिंजो यादि इहो लोज़ मुंहिंजो यादि कजांव। जे ईअं न थिए त मुंहिंजी क़बर खे अची तव्हां छा चवंदा आहिनि, हाणे नथी चवां क़बर ते पंहिंजी ते शोबर माण्हू खिलाया। त इहो ॾाढो इम्पॉर्टेंट आहे अॼु जे दौर में। मुहबत कबी आहे। अॼुकल्ह जो दौरु आहे न, अॼुकल्ह जे दौर में मोबाइलां शियूं, टिकटाक शी, अलाए छा छा शियो आहे। त अॼुकल्ह जे दौर जो नौजवान इन शइ खां बची नथो सघे पियो। इहो मां पंहिंजे तजुर्बे में थी चवांव। मां वारो चपू, मां कुटको ॾींदीसांसि, बूंडा ॾींदीसांसि, चंबा ॾींदीसांसि, त मां सां न कंदो शेयर, वञी ॿाहिरि कंदो। ॿाहिरि त पोइ शोरा कॾहिं न को जेको आहे सो बोतलां पीअनि, कॾहिं न को चांहियूं पीअनि, उन्हनि सां वेठो आहे, चांहियूं उन्हनि खे पीआरे थो, उन्हनि सां दिलि जूं ॻाल्हियूं थो करे पियो। मां चवां मुंहिंजो ख़र्चु पूरो नथो थिए पियो घर जो, छा शियो आहे, बरकत नथी पए पई। जेॾी महिल ॾिसां शोरो होटल ते वेठो आहे, इहो जा फिल्म थो ॾिसे पियो होटल ते, जा जेको आहे इहो माण्हुनि सां वेही करे कचारियूं थो करे। मां चयो हलड़े हल चपन कचारियुनि जा मोर, पिणे बि मां चयो कचहरियूं कंदो न, असांजी वॾी औताक हूंदी न, अहिड़ो जो मां चयो सैंडल लाइ हणाए जो ईअं रोत बि कुता न चटनी। त पंहिंजे ॿारनि सां पीउ माउ थिया हो त पीउ माउ दोस्त हूंदा आहिनि न। इहो कहिड़ो त इहो हिटलर त न थियो न पीउ माउ सां। ख़ुदा कयो, अलाह खे मञियो, पंहिंजे ॿारनि खे दोस्त थी करे उन्हनि खे सम्झायो, उन्हनि सां उन्हनि टॉपिकनि ते बि ॻाल्हायो जेके तव्हांखे लॻनि था पिया त ॿाहिरि हे ॻाल्हाईंदो त सेंसिटिव इशू आहिनि। छोकिरा पाण में वेहंदा या छोकिरियूं वेहंदियूं त अजीब छोकिरनि छोकिरियुनि जूं ॻाल्हियूं कंदियूं, उहे तव्हां बि कयो उन्हनि सां, तव्हां ते ट्रस्ट करनि, उन्हनि जो ट्रस्ट गेन कयो, उन्हनि खे इतबार ॾियारायो पाण ते, त तव्हां सां ॻाल्हाइनि। छो जो जेकॾहिं तव्हां सां का ॻाल्हि हो शेयर कंदा त तव्हां कॾहिं बि उन्हनि खे नुस्कान न ॾींदव। माउ पीउ आहियो न, इहो त मां बि सम्झां थी, मां बि बचनि जी माउ आहियां, अलाह हयाती ॾे मुंहिंजे बचनि खे, उन जे सदिके तव्हांखे बि ॾे, तव्हांजे बचनि खे बि ॾे। पर अब्बा ईअं त न शींदो आहे न मुंहिंजा बाबलऊं। इहो मां हथ जोड़े थी इहो जेको अर्ज़ड़ो कयांव, ग़लति कमेंट न कजो त मां सिहत तूं असांखे कहिड़ा ॾस थी ॾे पई। इहा अॼु जे दौर जी रिक्वायरमेंट आहे, मूंखे त नालो बि नथो अचे पियो, बाहि ॾियासीं। अॼु जे दौर जी इहा रिक्वायरमेंट आहे, सम्झो था न। अॻे हूंदो हो त चए अॻे असां पंहिंजे पीउ सां ॻाल्हाए न सघंदा हुआसीं। अब्बा उहो दौरु ॿियो हो, हर शइ मटिजी वई आहे। हाणे बि मां जेकॾहिं ईअं चवां तव्हां बि ईअं सफ़ा ईअं बब्बर शेर थी वेहो, अब्बा कमु न ठहंदो, ईअं कमु न ठहंदो, रहंदो यार रहंदो। पंहिंजे ॿारनि खे पंहिंजो दोस्त कयो, संगती कयो, त जीअं तव्हां सां हो अहिड़ियूं ॻाल्हियूं बि शेयर करे वञनि, पोइ उन्हनि खे पंहिंजे हिसाब सां सम्झायो। उन करे ग़लति न चओ, अड़े हे छा करे छॾे तूं, पराई छोकिरी जे करे लॻो आहे, त पोइ तव्हां ॿीहर शेयर कंदो इन ॻाल्हि ते। उनखे इहा ई ॻाल्हि चओ, पर कंहिं सुठे तरीक़े सां, प्यार सां।
उनखे सम्झायो, उनखे एग्ज़ाम्पल ॾियो, एग्ज़ाम्पल जेके पंहिंजी लाइफ जा अथव। तव्हां वरी पंहिंजी कूड़ी जीअं मोटिवेशनल स्पीकर छा कंदा आहिनि, कूड़ी हिकिड़ी स्टोरी ठाहे ईंदा आहिनि जीअं तव्हांखे मोटिवेट करे सघनि। तव्हां पंहिंजी कूड़ी स्टोरी खणी अचो, मूंखे बि हिकु दफ़ो मोहबत हूंदी हुई अबा, पोइ मां सां हीअं छो, पोइ हीअं छो, पोइ जेको तव्हां लेसन हुन में विझणु चाहियो था, सबक़ु उहो हुन में विझो। पोइ ॾिसो पंहिंजी औलाद सां प्यारु कयो, छो जो तव्हां उहे माण्हू आहियो जेके उन्हनि सां बेलोस मोहबत करे सघो था। दुनिया त मतिलबी आहे, दुनिया त उन्हनि जो फ़ाइदो वठंदी न। तव्हां ई आहियो दुनिया में। ॾिसो तव्हांजो इन में बि तव्हांजो कमाल कोन्हे को, मतां चओ त न मां माउ पीउ आहे, मूंखे मोहबत आहे, इहो ख़ुदा जी कुदरत आहे। तव्हांखे जॾहिं ॿारु मिलंदो आहे न, पहिरियों उन जे लाइ तव्हां वटि जॻह ठहंदी आहे, दिलि में तव्हांजे लाइ केयर ठहंदी आहे, मोहबत थींदी आहे। जीअं ख़ुदा चाहींदो आहे त भले हिनखे हे जेको माण्हू मां मोकिलियां थो दुनिया में, इन खे को बि मोहबत न करे त न करे, पर इहे ॿ माण्हू जेके माउ पीउ आहिनि, इहे हुन सां अहिड़ी मोहबत कनि जो हुनखे यकीन अची वञे त मोहबत बि का शइ हूंदी आहे। बसि हाणे मां लेक्चर कोन थी ॾियां, मां का हिते सिंध यूनिवर्सिटी जी मास्तरियाणी त कोन आहियां जो तव्हांखे मां जेको आहे सो इहो लेक्चर ॾींदी वतां। थोरी ॻाल्हि माण्हू जल्दी सम्झे, ख़ुदा ख़ुशि करे। मां त तव्हांजे भले का थी चवां पई, पंहिंजे ॿारनि सां प्यारु कयो। प्यारु हाणे मां चवंदो मांसि तूं असांखे सेखारींदे असां ॿारनि सां प्यारु कयूं। मां सम्झां थी मां वधीक तव्हांखे प्यारा आहिनि, पर मां बसि इहो अर्ज़ड़ो कंदीसां, मां सदकू